तुम्हें उम्मीद आ जो जोरा सा सुभान अल्लाह जा अशर वेले होंदा सवेरा जराना तनी में मोहम्मद परेखा सुनाना अशर वेले होंदा सवेरा जराना तनी में मोहम्मद परेखा सुनाना हुंदस छोट कारे जो झंडो हथन में हुंदस छोट कारे जो झंडो हथन में मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में जिए गुल गुलाबी असोड़ो गुलन में सुभान अल्लाह जा अल्लाह ताला फरमायो जेको जमा था कयो गॾु करे रखूं था चाहे दुनिया जे लाइ चाहे आख़िरत जे लाइ सभिनी खां भलो इहो आहे जो ख़ुदा जे फज़ल ऐं रहमत ते ख़ुशी फ़रहत जो इज़हार कयो जंहिं हबीब जे मीलाद में वेठा आहियो उन हबीब जो दुनिया ते अचणु अल्लाह जो फज़ल बि आहे त अल्लाह जी रहमत बि आहे क़ुरान फरमाए थो ज़ालिका फ़ज़लुल्लाह युतीह मन यशा अल्लाह जो फज़ल अल्लाह जेके चाहींदो आहे उनखे पंहिंजो फज़ल अता फरमाईंदो अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाए थो कुरान जे इन आयत में फज़लुल्लाह मा मुराद मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात यानी हुजूर जो अचणु अल्लाह जो फज़ल ऐं ख़ुदा जंहिंखे चाहियो इहो फज़ल अता फरमायो इहो ख़ुदा जो फज़ल अॻियुनि क़ौमुनि ऐं उम्मतुनि खे कोन मिलियो त हिन उम्मत खे मिलियो हुजूर अल्लाह जो फज़ल वबश्शिरिल मुमिनीन बिअन्न लहुम मिनल्लाहि फज़लन कबीरा अल्लाह हुजूर जो सिफ़त अद में बयान फरमायो महबूब असां तोखे रसूल बनायो असां तोखे शाहिद बनायो असां तोखे मुबश्शिर बनायो असां तोखे नज़ीर बनायो असां तोखे अल्लाह जे तरफ अल्लाह जे इज़्न सां दाई बनायो महबूब नूर ॾींदड़ सुजतो मोहम्मद खे बनायो अॻिते अल्लाह ताला फरमायो वबश्शिरिल महबूबा ने मोमिनन खे या खुशखबरी ॿुधाए अल्लाह जे तरफ़ां तव्हांजे मथां वॾो फज़ल थियो मुस्तफ़ा जो अचणु एॾे वॾे शान ऐं अज़मत सां बरकतुनि ऐं रहमतुनि सां हुजूर जो अचणु अल्लाह जो वॾो फज़ल बि आहे त मदीने वारे जो अचणु अल्लाह जी रहमत बि आहे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन में ॻाल्हि बिल्कुलु वाज़िह बि थी आहे हुजूर जो अचणु ख़ुदा जो फज़ल बि आहे अल्लाह जी रहमत बि आहे तंहिंजे करे क़ुरान करीम जे इन आयत जे रोशनी में मुस्तफ़ा जे आमद ते हुजूर जो जश्न मल्हाइणु क़ुरान जे रोशनीअ में भलो सुठो अमल